अगवाकारी बलारो महीनो अल्लाह जे वास्ते कि मुझे नरड़ो बार मां के मोटा है मां जी सिंध के भी चवां मां DIG सकर के चवां मां SP सकर के तो चवां बलारो महीनो अल्लाह जे वास्ते कि मानू ईद किए करंदा मां किए कंदो अल्लाह जो वास्ते रब जो वास्ते मां के पाए नरड़ो मोटा है अल्लाह जे वास्ते बलारो महीनो असांजे घर में मातम को खुशी कोन्हे असां रोज़ा अलाए कीअं था रखूं अलाए कीअं त इफ्तारी था कयूं अलाए कीअं सेरी था कयूं असांखे सम्झ में नथो अचे। 17 ॾींहं गुज़री विया मासूम नींगर आबिद वलद नूरदीन पठान बाज़ियाब न थी सघियो आहे जॾहिं त उनजे वारसनि सिविल सोसाइटी ऐं मुख़्तलिफ़ मज़हबी तंज़ीमनि पारां जो 17 ॾींहं बि पनवाकल प्रेस क्लब आॾो अलामती बुख हड़ताल कैंप लॻाई आहे जिते जेके आहिनि त सियासी समाजी ऐं मग़वी ॿार जे वारसनि शिरकत कई आहे ऐं उनमें IG सिंध DIG सखर SSP सखर कहिड़ा उपाउ वरिता आहिनि अचो त जेके आहे उनजे वालिद नूरदीन पठान सां ॻाल्हि ॿोल कयूं। ॾींहं गुज़री विए 17 ॾींहं गुज़री कहिड़े हिसाब सां असांखे सॼो ॾींहुं मातम परेशानी घर में सुकून कोन्हे पुलिस जी छड़ो आसरो बस अॼु मिले थो शाम मिले थो कलाक मिले थो हाणे मसइलो हल थींदो सुभाणे मसइलो हल थींदो बस इन परेशानी में गुज़रनि था रोज़ा बि गुज़रनि था बलारो महीनो बि आहे हागले की भी अल्लाह सां ईमान ॾींदो उन्हनि खे बि अल्लाह सां ईमान ॾींदो त असांजे नंढे खे बाज़ाब कराए। जी बिल्कुलु थी वई SSP सां थियो आहे अचे थो बसि कलाक बि थी सघे थो अधु ॾींहुं बि थी सघे थो बसि इहो ई असरु आहे ॿियो को असरु कोन्हे असां मुसलसल आसरा आहिनि त ॿार वापसि कराईंदासीं मोहम्मद बख्श खान महर आयो कैंप ते कुझु ॾींहं अॻु में उहो बि चयो त 2 ॾींहंनि में ॿार वापसि कराईंदासीं हिन महिल ताईं ॿार वापसि न थी चुको आहे सिंध हुकूमत जी चूंडियल नुमाइंदनि जी पुलिस जी नाहाली आहे पनियाकल जो अमन अमान तमामु ख़राबु थी चुको आहे रोज़ु मासूम ॿार अगवा था थियनि पर चूंडियल नुमाइंदनि पुलिस खे काई जूं नथी चोरे। आबिद पठान धाड़ियनि जे चंबे में आहे उन लाइ तमामु वॾो प्रोटेस्ट थियो आहे ऐं 17 ॾींहंनि खां हीअ हिते एहतिजाजी कैंप क़ाइमु थियल आहे पर उनजो को बि आवाज़ वस वारनि कोन ॿुधी सघिया आहिनि ऐं SSP सखर DIG सखर मासूम आबिद पठान के बाज़ियाब करण मुकमिल सखर पुलिस समेत जेको आहे त नाकाम विया आहिनि ऐं मुतालबो कयूं था हुकुमराननि दौर खां आर्मी चीफ खां चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खां त पंहिंजो जल्द अज़ जल्द नोटिस वठी करे मासूम खे बाज़ियाब करायो वञे। DIG सखर खां मुतालबो था कयूं त असांजो आबिद शाह नूरदीन पठान जो पुटु 17-18 ॾींहं आहे हिन महिल रोज़ कूड़ा ॾाटा SP ॾिए थो DIG त असांजे लोकल पनियाकल जो आहे हुनखे बि इहा नथी त यार मुंहिंजे हिन पनियाकल जो अमन अमान ख़राबु आहे त हिन जो तहरुक वठूं असां चीफ जस्टिस 17 ॾींहं आहे 17 ॾींहं थी चुका आहिनि असां हिन एहतिजाजी कैंप में ख़ामोश एहतिजाजनि वेठा आहियूं त नंढड़ो बाज़ियाब थी सघे लेकिन हिन महिल ताईं ख़बर न आहे छो हुकुमराननि आला अमलदारनि पंहिंजे कननि में को ॿुझा विझी छॾिया आहिनि त असांजो आवाज़ को ॿुधण जे लाइ तयारु न आहिनि मथां ईद अचे पई उन्हनि जा वालिदैन उन्हनि जा वारिस इंतिहाई परेशान आहिनि ख़ुदा रा पंहिंजे बचड़नि खे ॾिसो हिन मासूमनि नाजाइज़ी आहे जेका हिन सां वालिदैन सां उनजे बचड़े खे फिलफोर DIG ख़ासि तौर ते DIG अब्दुल्ला चाचड़ साहब खां जेको आहे इहा घुर कयूं था त जेको आहे पनवाकल जा तव्हां बेसिकली तव्हांजो होम टाउन आहे सो महिरबानी करे मासूम आबिद शाह खे जेको आहे न बाज़ियाब करायो वञे उन में तुंहिंजी पंहिंजी पुलिस मुलविस आहे ऐं तुंहिंजा लोकल वॾेरा जेको आहिनि ऐं चूंडियल नुमाइंदा उहे मुलविस आहिनि असां DIG को डिमांड कयूं था सखर DIG को चाचड़ साहब को त आबिद शाह खे जल्द बाज़ियाब करायो वञे। जी पनवाकल शहर के मिरान स्कूल वाले इलाके में 17 ॾींहं अॻु मासूम नींगर आहे आबिद वलद नूरदीन पठान जेके धाड़ियल खड़ी अगवा थियल आहे बाज़ियाब न थी सघियो आहे उनजे वारसनि सिविल सोसाइटी ऐं मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमनि पारां 17 ॾींहं में पनवाकल प्रेस क्लब आॾो अलामती बुख हड़ताल कैंप क़ाइमु कई वई आहे जिते जेको आहे IG सिंध DIG सखर SSP सखर का इहो मुतालबो कयो आहे त मासूम नींगर खे जल्द बाज़ियाब करायो वञे। कैमरामैन नईम ड्राइवर सां गॾु मुनीर ड्राइवर KTN न्यूज़ पनवाकल।